अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ही जेका सॼी संगत ख़ासि करे सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट के सुता पिया आहिनि, के वेठा आहिनि। हे तव्हां महसूसु कयो कि ड्रामे जी रिकॉर्डिंग जे लाइ न आहिनि आया, हे असुल में आया आहिनि असांजो प्री प्यारो दोस्त आहे महबूब शेख, जेको सिंध जो हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट आहे। ऐं हिननि खे को टाइम ॾिनो हीअं जिते हिननि जी का मानी वानी कई, हिननि जी चांहि कई। हाणे सुबुह घड़ी नंबर बंदि करे वेठो आहे। हाणे हिननि खां पुछूं था त आख़िर हाणे तव्हांजी कहिड़ी कैफ़ियत आहे, महबूब जे लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे। सो गुलमुनीर गुल साहब खे अर्ज़ु रखंदासीं, साईं महबूब जे न मिलण खां पोइ तव्हांजी छा कैफ़ियत आहे हिन महिल? अस्सलाम वालेकुम यार, ज़बर सच पुछे त वॾी बुरी कैफ़ियत आहे। ॿ टे दफ़ा हुन ॾे फ़ोन कई, फ़ोन त हुनजी बंदि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां शायदि न हुजो आहे त हिन महिल बुख खां त बुरा हाल आहे। हाणे ॾिसो था न कहिड़ी कंडीशन में वेठा आहियूं, ईअं थो लॻे त असांखे सदियुनि खां अञा बुखिया वेठा आहियूं। माण्हू न चवंदो आहे, माना जेकॾहिं हुन दोस्त चयो महिरबानी कयईं ऐं फ़ोन बंदि न करे आहे त शायदि माना इहे ॾींहं न ॾिसणा पवनि। कोई बि असां हुन सां प्यार था कयूं, हुन सां मोहबत था कयूं, जेकॾहिं मिले हा ऐं जेकॾहिं हू मिले हा त तमामु घणी राहत महसूसु थिए हा। ईअं लॻे हा त ॼणो मां कंहिं माना जेको आहे सो ख़ुशी खां कोन मां पां। मां महबूब शेख खे वरी बि रिक्वेस्ट कंदुसि, महिरबानी करे पंहिंजी फ़ोन जो नंबर खोलियो ऐं असां सां राब्ते में रहो। कराची जो असांजो दोस्त आहे हाकिम अली खंड, उहो बि हिते पहुतो आहे ऐं तक़रीबन मैट्री सॼी डेट थियण वारी अथसि मोबाइल जी। सुबुह गोड़ी ते उमराणी होटल ते ॿाहिरि बाईपास ते वेठो आहे। त तव्हां मतिलबु छा महसूसु था कयो, छा तव्हांखे मतिलबु फीलिंग में थिए थी महसूसु? महबूब शेख असांजो बहितरीनु दोस्त प्यारो भाउ आहे। असल में चवण जो मक़सदु भाउ आहे, ममता साहब केली शिराकोट मां आयो आहे, उस्ताद गुलमुनीर गुल आयो आहे, मज़र बिरोई आयो आहे। आहिनि त इहे प्यारा भाउ, असां हिननि खे टाइम ॾिनोसीं महबूब शेख जे करे वेठासीं बि सही। पर हीअ अदा असां वारा थोरो सोचियो न, जॾहिं मूंखे हफ़्तो थी वियो मां कराची मां आयो आहियां हिते घड़ी करे, मूंसां ई न आहे मिली सघियो, त हिननि सां 6 या 7 कलाकनि में काॾां मिलंदो? यार महबूब असांजो बहितरीनु दोस्त आहे। ॾिसो महबूब, तव्हां असांखे चांहि ऐं मानी जी ऑफर कई, वरी तव्हां फ़ोन बंदि करे छॾी। तव्हांजे ॿियनि दोस्तनि असां ते महिरबानी कई आहे। ईअं थो महसूसु थिए त तव्हां ई असांखे चांहि पीआरियो पिया, तव्हां ई असांखे मानी खाराए। बहरहाल फ़ोन बंदि कयो, ॾुख बि थिए पियो। बहरहाल महबूब साईं रोइजो न, बसि रोइजो न, चांहि पियो ठरी वेंदो। ममता साहब, तव्हां छा था महसूसु कयो त महबूब अहिड़ो माण्हू त न आहे, छो न मिलियो अॼु? असल में उसे मजबूरियूं इंसान जी हूंदियूं आहिनि। महबूब वीचारे सां बि कंहिं मजबूरी हूंदियूं आहिनि। जुमे जो ॾींहुं आहे, मज़दूर माण्हू जुमे जे ॾींहुं जी तलाश में हूंदो, काश जुमे जो ॾींहुं अचे, मां आराम कयां, निंड कयां। थी सघे थो 581 जूं गोरियूं खाई सुम्ही पियो हुजे। सर पर नंबर त बंदि न कबो आहे सर। न पर नंबर बंदि कंदो तॾहिं सुम्हंदो न, हिन जे करे 81 जूं मथां गोरियूं खाई सुम्ही पियो हुजे। अर्ज़ु इहो ई आहे त तव्हां जुमे जे ॾींहुं खे ॾिसो था पिया, मूंखे हफ़्तो थियो आहे, हर ॾींहुं जुमो त न आहे हूंदो न। बहरहाल तव्हां दोस्तनि खे अलाह साईं आबाद रखे, तव्हांजो ख़ुदा हाफ़िज़। मज़र अॼु बाहि मूं थियो, उहो ठलियो थो वञे। हाणे असां छा कयूं दोस्तनि खे? दादा मां जेका हाल आहे तव्हांजी ख़िदमत कयां थो, हाणे खणी शाम जो महबूब खां 2 पैसा वठंदुमि बि, हाणे छा कयां? यार ज़फ़र, जेकॾहिं तूं न हुजे हा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। चांहि पीआरियां थो मां तव्हांखे, या मानी या जेका ख़िदमत आहे मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हां टेंशन न वठो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी सर।